लायते वया मुयखे लोरी अघोरी मुझी जिंदड़ी जतन ता लायते वया मुयखे लोरी। दोस्तों फनकार कदें भी सरदन जा मोहताज न हुंदा आहिनि। हो ॾींहुं तोड़े परदेह में प्यार मोहब्बत ऐं अमन जा सफ़ीर बणिजी पंहिंजे इलाइक़े जी सकाफ़त खे उजागर कंदे फन आवाज़ ऐं सुर सां संगीत वसीले उदास ऐं मायूस चेहरनि ते मुर्कूं मुस्कुराहटूं वखेरे हर वक़्तु लखनि दिलनि ते राज कंदा आहिनि। सिंध जो सर मोड़ सुरीलो ऐं भलो ड्रागी सोडल फ़क़ीर लिगारी सिंध जो नामवार सूफ़ी फ़क़ीर सोडल फ़क़ीर लिगारी 1959 धारे मोरे तालके जे ॻोठ लिगारी बरजाणी में अली बख्श लिगारी जे घर में जन्म वरितो, पर वॾा असल काछे जे ॻोठ चाकरकोट तालके जोही ज़िले दादू जा रिवासी हुआ। वक़्त जे विकिरनि सां उतां लॾे अची खेर दायरे तालके मोरो ऐं ज़िले नवाबशाह हाणोकी ज़िलो नौशरो फिरोज़ में लिगारी बिंजाणी नाले पंहिंजे नओं ॻोठ अॾे रिहाइश पज़ीर थिया। संदसि ॾाॾो मोहम्मद हुसैन तोड़े वालिद अली बख्श लिगारी पुण सूफ़ी रागी ॻाईंदड़ फनकार हुआ। पाण राग जी इब्तिदाई सिख्या पंहिंजे वालिद साहब ऐं अमन शाह ॻोठ जुलाणी तालके मोरे मां वरिती। संदसि तालुक़ रागी घराणे सां हुजण करे पाण 20 सालनि जी नंढड़ी जमार में ई राग सां नीअं जो नातो जोड़े छॾियो। सूफ़ी बुज़ुर्गनि जी दरगाहनि ते वञी पंहिंजे मुनफ़रद ऐं ख़ूबसूरत आवाज़ में सुफ़ाणो ऐं आरफ़ाणो कलाम ॻाए महफ़िल में बेहद दाद हासिल कंदो हो। सोडल फ़क़ीर शाइरनि जी सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, हज़रत सचल सरमस्त, बाबा बुल्ले शाह, हज़रत रखियल शाह, हज़रत चीज़ल शाह, चानण फ़क़ीर चंद, राशिद मोरई खां सिवा केतिरा ई सूफ़ी शाइरनि खे ॻायो आहे। मोहम्मद कासिम माका खेसि पंहिंजे स्टूडियो में मुतारफ़ करायो। दोस्तों संदसि ॻायल कमल कलामनि जूं 12 खां 13 रिकॉर्ड कयल कैस्टूं रिलीज़ कयूं, जिन खे ॿुधण तरफ़ां तमामु वॾी पज़ीराई मिली। ऐं दोस्तों सोडल फ़क़ीर पंहिंजे मुनफ़रद आवाज़ जे सुर वसीले वस्ती वहाण ऐं झरझंग घर घर माण्हुनि जे दिलनि ते अहिड़ो त असरु करे छॾियो जो थोरे अरसे अंदरि पाण खे हिकु मक़बूल फनकार तौरु शुमार करणु लॻो। दोस्तों सिंध जे हिन अलबेले ऐं सदा बहार अमर रागी ते कोरोना वबा जे दौरान लॉकडाउन वारनि ॾींहंनि में दरगाहनि ते ॻाइण ऐं ख़ुशियुनि जूं महफ़िलूं ऐं शादी तक़रीबन में विराग ते बंदिश सबबि माली ऐं मयाशी हालतूं वधीक तंग थी पियूं। सकाफ़त खाते बि पिणु हिन नाले वारे सूफ़ी कलाकार जी बिल्कुलु परगोर ऐं सार न लधी। ऐं दोस्तों बदकिस्मती सां अहिड़ा फनकार जेके सिंध धरती जा असास आहिनि, खेनि ॾुखे वक़्त ते को सहारो ॾियण वारो कोन्हे। अफ़सोदगी ऐं बेवसी जे आलिम में सोडल फ़क़ीर मौत खे वेझो खां ॾिठो ऐं बीमार जे बिस्तरे ते ॼण अनमोली ज़िंदगी जा ख़ूबसूरत ॾींहुं पंहिंजो पाण ॻणण लॻो हो। अज रात में सजन पुछी बनिहाल बीमार जो तारा पुछी बनिहाल बीमार जो। अफ़सोस सकाफ़त खाते तोड़े सरंदी वारनि बि मजबूर ऐं बेवस ऐं लाचार क़ौमी सिंधी फनकार जी माली सहायता कोन कई। दोस्तों जंहिं सबबि संदसि मायाशी मुश्किलातूं वधी वियूं ऐं एहसास जा दर ॿीणा थी विया। बेशक ही हसीन ज़िंदगी मौज जी अमानत आहे। हर साह वारे लाइ मौत हिकु महीनो न बल्कि अटल अस्टर हक़ीक़त आहे, जंहिंखां कंहिं बि
सूरत में इनकार नथो करे सघिजे, पर विछोड़ो ज़िंदगी जी कंवारस ते अहिड़ा त नक्श उभारे वेंदा आहिनि जंहिंखे विसारण कंहिं बि इंसान जे वस में न हूंदो आहे। दोस्तो सुडल फ़क़ीर लिगारी हिन संगीत दुनिया जो हिकु लाज़वाल किरदारु नालो उहो चमकंदड़ सितारो आहे जंहिं रोशनी ऐं ख़ुशबू सदाईं ताईं महसूस कई वेंदी। दोस्तो सुडल फ़क़ीर लिगारी कुछ वक़्त बीमार जे बिस्तरे ते ज़िंदगी ऐं मौत सां मुक़ाबिलो कंदे साह जो सॻो टुटण जे नतीजे में फ़न ऐं आर्ट जी दुनिया खे हमेशह लाइ अलविदा चई हज़ारनि मदान चाहींदड़नि ऐं ॿुधड़नि खां विछड़ी अहिड़ी इब्तिदाई सफ़र ते ॾोर हलियो वियो जितां अॼु ताईं को बि वापसि मोटी न आयो आहे। दोस्तो सुडल फ़क़ीर लिगारी फ़न संगीत जी दुनिया जो दोस्तो सुडल फ़क़ीर लिगारी सिंध जो उहो सूफ़ी फ़नकार आहे जंहिंखे अवाम तमामु घणो पसंदि कयो ऐं तमामु घणी मोट ॾिनी। हुन दरगाहनि ऐं मेलनि मलाखड़नि में बि ॻायो। हुन जा कलाम बि तमामु घणा मशहूरु ऐं मक़बूल वेंदा हुआ। दोस्तो सुडल फ़क़ीर लिगारी सिंध जो हिकु वॾो असासो हो जंहिंजी कंहिं बि माली मदद न कई। दोस्तो सुडल फ़क़ीर लिगारी जंहिंखे सिंध जी अवाम तमामु घणो पसंदि कंदी हुई ऐं तमामु घणो दिलि सां चाहींदी हुई। अॼु ताईं हुन जा कलाम तमामु घणा मशहूरु ऐं मक़बूल आहिनि ऐं हुननि जी चाहींदड़नि जी तादाद बि तमामु घणी आहे। दोस्तो हू सिंध जो भलोड़ फ़नकार हो जंहिंखे कलामनि जी मोट तमामु घणी मिली ऐं अॼु बि हुन जा कलाम तमामु मशहूरु ऐं मक़बूल आहिनि। दोस्तो सुडल फ़क़ीर लिगारी हाणे त तव्हांजे असांजे विच में नाहे रहियो। हुन जूं यादूं, हुन जा कलाम, हुन जो आवाज़ अॼु ताईं असांजे कननि ऐं दिलनि में मौजूदु आहे ऐं जॾहिं बि हुन जा असां कलाम ॿुधूं था दिलि तमामु ख़ुशि थी पवंदी आहे ऐं हुन जा चाहींदड़ तमामु घणो कलाम ॿुधी करे मदहोश थींदा आहिनि। दोस्तो 17 जुलाई 2024 मुताबिक़ 65 वरनि जी जमार में लखनि चाहींदड़नि ऐं प्रस्तरनि जूं अखियूं अश्कबार कंदे ओचितो मोकिलाणी सां सुर ऐं संगीत जी दुनिया खे सोगवार ऐं अकेलो छॾे हिन फ़ानी जहान मां हमेशह लाइ मोकिलाए आख़िरी इब्तिदाई सफ़र ते हलियो वियो। दोस्तो मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा, पंहिंजे भाउ नेक मोहम्मद ऐं सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशा अल्लाह ताला अॻी वीडियो में गॾु।